एहतजाज में भी मुझी पार्टी इन शहरवासन से हमेशा गड रही है। पर अज 4 महीना गुजरी चुका हैं तो वक्त जा नाम निहायत हुक्मरान जेके सिंधी माण्हुनि जे वोटनि ते इक़्तिदार जे ऐवाननि में वेठा आहिनि उहे अॼु हिक मज़लूम नियाणीअ खे इंसाफ़ ॾियारण खां लवाइनि पिया। असां सिंधीअ में चवंदा आहिनि त ॾाढे ते कावड़ चढ़े कोन पंहिंजे तो लहे कोन। मिर्ज़ा साहब जी कावड़ क़ौम परस्तनि ते त ख़ुदा कारण आहे, पर ही न्याणी जेका मुसलसिल एहतजाज पई करे जंहिंजे पुट खे पुलिस वारा अगवा करे यरगमाल करे बंदि करे वेठा आहिनि उन्हनि खां उन्ही खे बाज़ियाब नथो कराए सघे।